बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाह, असांजो प्यारो दोस्त सिंध जो मशहूर मारूफ़ नात ख़ान मोहतरम इशफ़ाक़ अमन संजरानी साहब शिकारपुर वारा असांजे शहर में कही आया। मदरसा हिज़्बुल अबरार में दफ़्तर में वेठा आहियूं, दोस्त भी गॾु आहिनि। भाऊ खे गुज़ारिश करे रहिया आहियूं त दोस्तनि खे लाइव नात ॿुधाइनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी त अल्हम्दुलिल्लाह जेके दोस्त लाइव में मौजूद आहिनि सभिनि खे असांजे तरफ़ां अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। ऐं तमामु दोस्तनि जो अल्हम्दुलिल्लाह शुक्रगुज़ार आहियूं जेके दोस्त लाइव हिन वक़्तु ॾिसनि था। अल्लाह ताला सभिनि खे सलामत रखे। ऐं हिन वक़्तु मौजूदु आहियूं असां जामिया क़दीमी दरसगाह जामिया इस्लामिया हिज़्बुल अबरार। बिरादरी मुकर्रम असांजा प्यारा दोस्त भाई नात ख़ान सिंध बलोचिस्तान जा मशहूर मारूफ़ नात ख़ान भाई सैफुल्लाह सिंधी साहब मौजूद आहिनि। कारी मोहम्मद बिलाल सुमरू साहब अल्हम्दुलिल्लाह असांजे मौजूद आहिनि। बिरादरी मुकर्रम भाई सोराब अहमद हाफ़िज़ सोराब अहमद राजा साहिब मौजूद आहिनि। दोस्तनि जी मौजूदगी में मुख़्तसर अंदाज़ में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में नात उन खां बाद में रमज़ान जी आमद ते मुख़्तसर नज़म पढ़ंदासीं। उथियां घोर बचड़न सूधो मदीने जे लाल ते। सुभान अल्लाह। थियां घोर बचड़न सूधो मदीने जे लाल ते, मदीने जे लाल ते नबी बा कमाल ते। थियां घोर बचड़न सूधो मदीने जे लाल ते, थियां घोर बचड़न सूधो मदीने जे लाल ते, मदीने जे लाल ते नबी बा कमाल ते। थियां घोर बचड़न सूधो मदीने जे लाल ते। अमड़ आमना जे जॾहिं गोद आयो करे रब जो सजदो अचण सां ॾेखायो। अमड़ आमना जे जॾहिं गोद आयो करे रब जो सजदो अचण सां ॾेखायो। सभिनि खे वठी वई हैरत नंढे नो निहाल ते। थियां घोर बचड़न सूधो मदीने जे लाल ते, मदीने जे लाल ते नबी बा कमाल ते। थियां घोर बचड़न सूधो मदीने जे लाल ते, थियां घोर बचड़न सूधो मदीने जे लाल ते। रसूलन में आला नबियन में निर्मल कयो ख़ातिमो जे जहालत जो बिल्कुल। रसूलन में आला नबियन में निर्मल कयो ख़ातिमो जे जहालत जो बिल्कुल। अची दूर पहुतो आख़िर कुफ्र जो ज़वाल ते। थियां घोर बचड़न सूधो मदीने जे लाल ते। चो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मोहम्मद जी सोहबत में जेको अची वियो हिदायत जो रोशन सितारो थी वियो। मोहम्मद जी सोहबत में जेको अची वियो हिदायत जो रोशन सितारो थी वियो। ॾिसो रंग नूरानी दोस्त हज़रत बिलाल ते। थियां घोर बचड़न सूधो मदीने जे लाल ते, थियां घोर बचड़न सूधो मदीने जे लाल ते। आ उस्ताद बुरड़ो नबीअ जो दीवानो ॾिसां पाक पीरीअ संदो आशियानो। आ उस्ताद बुरड़ो
नबीअ जो दीवानो ॾिसां पाक पीरियां सदो आशियानो रहा मौत ताईं सदाई इन ई ख़याल ते थियां घोर बचड़न सूधो मदीने जे लाल ते। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह जे महबूब जी तारीफ़ खां बाद में के शायर उन सहाबा जी तारीफ़ बयान कई आहे। शायर इस्लाम बिरादर मुकरम ख़तीब इस्लाम हज़रत मौलाना सिराज अहमद अब्बासी साहब पंहिंजे मख़सूस अंदाज़ में बेहतरीन अंदाज़ में शेर लिखियो आहे। दोस्तनि जो इंशाअल्लाह जेकॾहिं लाइव में तवज्जो हूंदो यकीनन ॻाल्हि सम्झ में ईंदी ऐं ईमान बि ताज़ो थी पवंदो। ओ जंहिंखे नबीअ जा दीदार थी विया, जंहिंखे नबीअ जा दीदार थी विया, सारा जन्नत जा हक़दार थी विया, जंहिंखे नबीअ जा सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जंहिंखे नबीअ जा दीदार थी विया, सारा जन्नत जा हक़दार थी विया, जंहिंखे नबीअ जा दीदार थी विया। माशाअल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह। भाई ज़ैद साहब जी बहुत शुक्रिया, बहुत शुक्रिया। ओ जंहिंखे नबीअ जा दीदार थी विया, सारा जन्नत जा हक़दार थी विया, जंहिंखे नबीअ जा जानीअ खे जंहिं ॾिठो अखिड़ियूं उहे चुमा, मदनीअ खे जंहिं ॾिठो अखिड़ियूं उहे चुमा, जिन जिन ॾिठो पिरी, जिन जिन ॾिठो पिरी, सालार थी विया, जंहिंखे नबीअ जा दीदार थी विया, जंहिंखे नबीअ जा दीदार थी विया, सारा जन्नत जा हक़दार थी विया, जंहिंखे नबीअ जा। ओ सारा सहाबा रोशन सितारा, सारा सहाबा रोशन सितारा, सारा सहाबा रोशन सितारा, आका जी दुश्मनन ले, आका जी दुश्मनन ले हथियार थी विया, जंहिंखे नबीअ जा दीदार थी विया, जंहिंखे नबीअ जा दीदार थी विया, सारा जन्नत जा हक़दार थी विया, जंहिंखे नबीअ जा। ओ जेके हबीब खे घटि वधि चवनि पिया, जेके हबीब खे घटि वधि चवनि पिया, से बि ॾिसण सां, से बि ॾिसण सां परस्तार थी विया, जंहिंखे नबीअ जा दीदार थी विया, जंहिंखे नबीअ जा दीदार थी विया, सारा जन्नत जा हक़दार थी विया, जंहिंखे नबीअ जा सिराज छा लिखां तिन जो मक़ाम मां, सिराज छा लिखां तिन जो मक़ाम मां, सिराज छा लिखां तिन जो मक़ाम मां, हिन हुन जहान में, हिन हुन जहान में, हिन हुन जहान में सिंगार थी विया, जंहिंखे नबीअ जा दीदार थी विया, जंहिंखे नबीअ जा।
माशाल्लाह ज़ैद भाई ज़रूर इंशाल्लाह वापसी में तव्हां ज़रूर हाज़िरी भरबी। हाँ इंशाल्लाह बाक़ायदे वापसी थी इन वक्त दोस्तन वटि वेठ मौजूद आहियूं मदरसा हिज़्बुल अबरार में। तमाम दोस्तन जो शुक्रगुज़ार आहियां ऐं बिरादर मुकरम भाई सैफुल्लाह साहब जो जन असांखे कुर्ब ॾिनो मान ॾिनो। अल्लाह ताला सभिनि दोस्तनि जी मोहबतनि जो शुक्र अल्लाह तबारक व तआला सभिनि खे ख़ुसूसी फरमाइश आहे रमज़ान जे मुतालिक़ रमज़ान जी आमद ते शेयर हुजे दोस्त ॿुधनि लाइव। बिल्कुलु माशाअल्लाह ज़ैद साहब त असांखे नज़रुनि चुटनि सां ॾिसी रहियो आहे। माशाअल्लाह अल्लाह ताला ज़ैद साहब ख़ुश रखो। मुफ्ती साहब जिंदाबाद ज़िंदाबाद। मुफ्ती ज़ैद साहब। अल्लाह ताला रमज़ान मुबारक जा मुकम्मल रोज़ा रखने की तौफ़ीक़ अता फरमाए आमीन ऐं तरावीह पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला इन मौजूदा हालात जे हवाले सां जेकी सूरत हाल ॾिसूं था रब साईं इन्हनि वबा जी बीमारियुनि खां बचाए मुस्लिम महफ़ूज़ रखे। शाइर लिखे थो रमज़ान जे हवाले सां मरहबा रमज़ान प्यारा मरहबा आयो आ रमज़ान आयो आ मेहमान आयो आ रमज़ान आयो आ मेहमान मरहबा रमज़ान प्यारा मरहबा मरहबा रमज़ान मरहबा रमज़ान मरहबा रमज़ान मरहबा रमज़ान। हिकु महीनो थो अचे तूं साल में तोखे इज़्ज़त ॾींदासीं हर हाल में सुभान अल्लाह इंशाअल्लाह। हिकु महीनो थो अचे तूं साल में तोखे इज़्ज़त ॾींदासीं हर हाल में ॾींदासीं हर हाल में। आ इहो ऐलान प्यारा मरहबा आयो आ रमज़ान आयो आ मेहमान आयो आ रमज़ान आयो आ मेहमान मरहबा रमज़ान प्यारा मरहबा आयो आ रमज़ान आयो आ मेहमान। रोज़ा तुंहिंजा सारे रखंदासीं सभई ऐं निमाज़ूं बि पिया पढ़ंदासीं सभई ऐं निमाज़ूं बि पिया पढ़ंदासीं सभई पढ़ंदासीं क़ुरान प्यारा मरहबा मरहबा रमज़ान मरहबा रमज़ान मरहबा रमज़ान मरहबा रमज़ान मरहबा रमज़ान प्यारा मरहबा आयो आ मेहमान आयो आ मेहमान आयो आ मेहमान आयो आ मेहमान। सब तरावियों भी पढ़बियूं प्यार में ऐं कलामुल्लाह ॿुधबो तार में सब तरावियों भी पढ़बियूं प्यार में ऐं कलामुल्लाह ॿुधबो तार में ऐं कलामुल्लाह ॿुधबो तार में। आ इहो जोलान प्यारा मरहबा मरहबा रमज़ान मरहबा रमज़ान मरहबा रमज़ान मरहबा रमज़ान मरहबा रमज़ान प्यारा मरहबा मरहबा रमज़ान मरहबा मेहमान। फितर मिस्किन खे ॾींदासीं ज़रूर अब्द बुरड़ो ऐं ॿ वठंदा सुरूर फितर मिस्किन खे ॾींदासीं ज़रूर अब्द बुरड़ो ऐं ॿ वठंदा सुरूर अब्द बुरड़ो ऐं ॿ वठंदा सुरूर। राज़ी थिए रहमान प्यारा मरहबा मरहबा रमज़ान मरहबा रमज़ान मरहबा रमज़ान मरहबा रमज़ान मरहबा रमज़ान प्यारा मरहबा आयो आ रमज़ान आयो आ मेहमान आयो आ रमज़ान आयो आ मेहमान। असांजो प्यारो दोस्त मोहतरम मौलाना सदाम हुसैन सब्ज़ोई साहब जन समूरी संगत के सलाम पेश करे। वालेकुम सलाम साईं सदाम हुसैन साहब अल्लाह ताला तव्हांखे सलामत साईं ज़ैद रखो पुछी रहियो आहे त केमल वापसी आहे। इंशाअल्लाह अनकरीब वापसी आहे साईं। साईं ज़ैद गुज़ारिश आहे साईं अचे या असां बि अचूं सीट जी ॻोठ में। माशाअल्लाह 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 सभिनि दोस्तनि जो शुक्रियो आहे जो जिन दोस्तनि असांखे मान ॾिनो। अल्लाह ताला सभिनी खे सलामत रखंदो। अल्लाह ताला सभिनि जे ॿुधण खे ऐं ॾिसण खे क़बूल फरमाए।